أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أفمن يتقي بوجهه سوء العذاب يوم القيامة وقيل للظالمين ذوقوا ما كنتم تكسبون كذب الذين من قبلهم فأتاهم العذاب من حيث لا يشعرون فأذاقهم الله الخزي في الحياة الدنيا ولعذاب الآخرة أكبر لو كانوا يعلمون ولقد ضربنا للناس في هذا القرآن من كل مثل لعلهم يتذكرون قرآنا عربيا غير ذي عوج لعلهم يتقون छा भला ओ माण्हू जेको पंहिंजे मुंहं सां सख़्त अज़ाब खे जेको पंहिंजे मुंहं जे ज़रिए सां सख़्त अज़ाब खां क़यामत जे ॾींहुं बचणु चाहींदो ओ बहितर ऐं उन्हनि ज़ालिमनि खे चयो वेंदो त तव्हां उन शइ जो उन्हनि ॻाल्हियुनि जो मज़ो चखो जेको तव्हां कमाईंदा हुआ कज़्ज़ब الذين من قبلهم इन्हनि खां पहिरीं जेके माण्हू हुआ उन्हनि कूड़ो कयो فأتاهم العذاب من حيث لا يشعرون पोइ उन्हनि वटि अहिड़ी जाइ तां अज़ाब आयो जितां उन्हनि खे ख़्याल बि न हो فأذاقهم الله الخزي في الحياة الدنيا पोइ अल्लाह ताला उन्हनि खे दुनिया जे ज़िंदगीअ में ई ज़िल्लत चखाई ऐं आख़िरत जो अज़ाब त वॾो आहे काश के सम्झनि बेशक असां माण्हुनि जे लाइ हिन क़ुरान में मुख़्तलिफ़ मिसाल बयान कया आहिनि त जीअं हू ध्यानु कनि नसीहत हासिल कनि ही क़ुरान अरबी ज़बान में आहे जंहिंजे अंदरि का फिदाई न आहे त जीअं ही जेको आहे सो तक़वा इख़्तियार कनि हिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त ॾिसो उन माण्हू जो हाल जेको पंहिंजे चहिरे सां क़यामत जे ॾींहुं पंहिंजे मुंहं सां क़यामत जे ॾींहुं सख़्त अज़ाब खां बचणु चाहींदो माना दुनिया में इहो क़ाइदो आहे त जेॾी महिल को माण्हू पंहिंजे मथां का तकलीफ़ ईंदे ॾिसे थो त पोइ हथनि सां यानी पंहिंजे पाण खे बचाए थो या पेरनि सां हथनि पेरनि सां पंहिंजे पाण खे ॿिए जिस्म ते अचण खां उन खे बचाए थो पर क़यामत जे ॾींहुं जेॾी महिल अल्लाह पनाह में रखे हिननि खे जहन्नम में विधो वेंदो त पोइ हथ ॿधल हूंदा ऐं पेर बि ॿधल हूंदा हथ पेर ॿधी गीहले करे छिके उछलियो वेंदो त हाणे हथ पेर त ॿधा पिया आहिनि हाणे कीअं पंहिंजे पाण खे बचाए त मुंहं जे ज़रिए सां पंहिंजे पाण खे बचाईंदो हालांकि मुंहं ते त जेको अज़ाब ईंदो जेका तकलीफ़ ईंदी उहा तमामु सख़्तु हूंदी मुंहं खे त बचायो थो वञे न कि मुंहं जे ज़रिए सां ॿिए कंहिं शइ खे बचाइजे पर हू इहो कुझु कोन करे सघंदा अल्लाह ताला फरमाए पियो त छा इन माण्हू जो हाल बहितर आहे ऐं ॿियो जेको इन जो हिसो आहे उहो महज़ूफ़ आहे त या उहो माण्हू जेको अल्लाह जे फज़ल सां ईमान वारो तक़वा वारो जीअं अल्लाह पाक जो चयो मञियो दुनिया में ऐं उन जे करे हू अज़ाब खां महफ़ूज़ ऐं मुतमइन थी अल्लाह यानी क़यामत जे ॾींहुं हाज़िर थींदो त ॿुधायो त इन्हनि ॿिन्ही में कंहिंजो हाल बहितर ज़ाहिर आहे त उहो माण्हू जेको मुतमइन हूंदो जेको बेडपो हूंदो अल्लाह रब्बुल आलमीन जे फज़ल सां इहो बहितर वरी अॻियां अल्लाह ताला फरमाए पियो पोइ इन्हनि ज़ालिमनि खे चयो वेंदो त उन्हनि बुछड़नि अमलनि जो उहो कुफ़ुर शिरक उन्हनि जो तव्हां यानी बदिलो चखो जेके ॻाल्हियूं तव्हां कंदा हुओ दुनिया में कमाईंदा हुओ कज़्ज़ब الذين من قبلهم हाणे इहो ॿुधी करे ही जेके काफ़िर आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पहिरियां मुखातब चवंदा त इहो कुझु कोन्हे
यानी हू चवंदा त न को आख़िरत आहे, न को मरण खां पोइ ॿी का ज़िंदगी आहे, न को जीअरो थियणो आहे, न को कुझु बि कोन्हे। त हू नऊज़ बिल्लाह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐं क़ुर खे कूड़ो चवंदा। त अल्लाह ताला फरमाए पियो त इहे कूड़ो कोन पिया चवनि। ॾिसो त ही जेके आहिनि न, इन्हनि खे इन जो इनकार न करणु घुरिजे। हिननि खे पंहिंजे यानी दुनिया में अचण खां पहिरीं जेका हिननि खां पहिरीं जेके दुनिया में रही विया न, उन्हनि काफ़रनि जो हाल ॾिसणु घुरिजे। उन्हनि बि ईअं ई इनकार कयो ऐं नबियनि जी दावत खे, नबियनि जी तालीम खे ऐं आसमानी किताबनि खे हुननि कूड़ो चयो। पोइ छा थियो? पोइ अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां हुननि वटि अहिड़ी जाइ तां अज़ाब अची वियो जितां हुननि खे साए गुमान कोन हो। सोचे बि कोन थे सघिया त हितां बि जेको अज़ाब अची सघे थो, उतां हुननि खे अज़ाब आयो। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन हुननि खे यानी दुनियावी ज़िंदगीअ में ई रुसवाई चखाई, ज़िल्लत चखाई। जो के माण्हू जेको आहे ज़मीन में धंसजी विया, के माण्हुनि जे मथां यानी पत्थर वसिया, किन माण्हुनि जे मथां बाहि वसी, किन माण्हुनि खे जो जेको आहे सो मुख़्तलिफ़ क़िस्म जा तूफ़ान आया, ॿुॾी मुआ। त दुनिया में ई जेको ज़िल्लत जो अज़ाब अल्लाह पाक उन्हनि खे चखायो, दुनिया वारनि जे लाइ इबरत थी। ऐं अल्लाह फरमाए पियो त दुनिया आहे वला अज़ाबुल आख़िरत अकबर, आख़िरत जो जेको अज़ाब आहे उहो इन खां वॾो अज़ाब। काश के ॼाणनि। अॻियां अल्लाह ताला फरमाए पियो त हिन क़ुर में असां माण्हुनि जे वास्ते, माण्हुनि जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मिसाल बयान कया आहिनि। छाजे लाइ? त जीअं ही माण्हू जेको आहे नसीहत हासिल कनि। माना ही क़ुर जेको आहे सो हिदायत जो किताब आहे, हिदायत जो किताब आहे। ऐं माण्हुनि जे लाइ मुख़्तलिफ़ वर्जाए करे मुख़्तलिफ़ क़िस्म जा मिसाल अल्लाह ताला बयान कया आहिनि। त अल्लाह खे त असां सां इंसान सां मोहब्बत आहे। अल्लाह चाहे थो त ही मुसीबतुनि खां, ॾचनि खां, परेशानियुनि खां बचनि। माउ खे पंहिंजे बचे सां केतिरी मोहब्बत हूंदी आहे, उन खां अल्लाह पाक खे पंहिंजे बंदे खां उन खां तमामु घणी मोहब्बत आहे। जीअं माउ पंहिंजे ॿार खे बाहि में वञणु उनजो गवारा कोन कंदी आहे, पसंदि कोन कंदी आहे, ईअं अल्लाह रब्बुल आलमीन नथो चाहे त मुंहिंजा बंदा बाहि में वञनि। पर अल्लाह खे जीअं मोहब्बत आहे, ईअं अल्लाह पाक बादशाहनि जो बादशाह बि आहे। अल्लाह जो मुख़्तलिफ़ सिफ़ात आहिनि। त अल्लाह पाक हिकिड़ो कानून मुक़ररु कयो आहे ऐं उहो उन जे तरफ़ सॾण जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन ही क़ुर नाज़िल कयो, ही अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो सिलसिलो जारी कयो। अल्लाह जे केतिरियूं सम्झाइणियूं, अल्लाह जे केतिरियूं तरीक़े सां बंदे खे अल्लाह पाक पंहिंजे तरफ़ मुतवजा करे थो। पर हिकिड़ो माण्हू चए थो त भई मूंखे कंहिं बि तरीक़े सां भलाई खे क़बूल ई कोन्हे करणो। त पोइ हाणे हिकिड़ो माण्हू आहे, हुनखे बार बार दवा ॾिनी वञे, हुनजी बार बार जेका शइ हुनखे खाइण जे लाइ ॾिनी थी वञे, हुनजे फ़ाइदे जी उछरे थो छॾे, दवा खे भञी थो छॾे, हारे थो छॾे ऐं चए थो न आउं पंहिंजे पाण खे मारींदुसि। त हाणे इनखे केरु बचाईंदो? त इंसान जेकॾहिं थोरो बि जेकॾहिं पंहिंजे पाण सां भलाई करे न, पंहिंजे पाण सां सचो थिए, त हूंदा यकदमि जेको आहे अल्लाह रब्बुल आलमीन जे इन्हनि मोकिलियल रसूलनि, अल्लाह पाक जे नाज़िल कयल किताब हुनखे यकदमि मञे। अल्लाह पाक अॻियां फरमाए पियो त ही क़ुर अरबी ज़बान में, यानी हिन जा जेका पहिरियां मुखातब हुआ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा क़ौम वारा, उहे बि हिन यानी उन्हनि जी ज़बान में आहे। त हिनखे सम्झणु उन्हनि जे लाइ को मुश्किल कोन्हे। ॿियो गैर ज़ी इवजिन, यानी हिन में का फिदाई कान्हे। मक़सदु इहो त हिन में का गहराई कान्हे अहिड़ी जो सम्झ में न अचे। बिल्कुलु साफ़ साफ़ ॻाल्हि आहे, का टकराव कोन्हे, कंहिं क़िस्म जो को तज़ाद कोन्हे। इहो इन करे लअल्लहुम यत्तक़ून, त जीअं ही जेको आहे सो तक़वा जी राह इख़्तियार कनि। तक़वा में वॾी शइ पहिरें नंबर जी तक़वा छा आहे? त कुफ़्र ऐं शिरक खां बचणु ऐं उन खां पोइ हराम खां बचणु। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलालि वल इकराम, या ज़ल जलालि वल इकराम, या ज़ल जलालि वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना
وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين. ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار. سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين. سبحانك اللهم وبحمدك ونشهد أن لا إله إلا أنت نستغفرك ونتوب إليك. نستغفرك ونتوب إليك. نستغفرك ونتوب إليك. وصلى الله تعالى على حبيبه محمد وعلى آله وأصحابه